नहमदुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। रहमानिर रहीम। औ कल्लज़ी मर्र अला क़रयतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युह्यी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा फ़अमातहुल्लाहु मिअत आमिन सुम्मा बअसह क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्तु यौमन औ बअज़ यौम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़बिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्त लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़ज़्ज़ू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्रि
फ़इज़ा अज़म्त फ़तवक्कल अलल्लाह। हर किस्म जी हमदई सना वॾाई वाखाण अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। बेहिसाब बेशुमार अणगणिया लातादाद दुरूद ऐं सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन प्यारे मिठड़े सोहणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात मुक़द्दस से। मेहरबान साथियो, खोड़ सारियूं नेमतूं खोड़ सारियूं सलाहियतूं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे या वरी मूंखे ई अव्हां खे अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनियूं आहिनि। उन्हनि ने रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हुअणु इहो शरफ़, इहो फ़ज़ल, इहो मक़ाम वॾो अज़ीम आहे। इन नुक़्ते खे जेकॾहिं इन अंदाज़ में ज़िक्र कयूं, इल्म, ॼाण, मालूमात, तइलीम, इल्म सां वाबस्ता हुजणु या पाण खे जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन दिमाग़ ॾिनो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन ज़हन ॾिनो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे सम्झ ॾिए पियो, हीअ सम्झ जेका आहे इहा तमामु वॾी हिकिड़ी नेमत आहे। इन सम्झ में, इन इल्म में रोज़ इज़ाफ़ो कंदा रहूं या पिरायल ॼाण मंझां, पिरायल इल्म मंझां, हासिल थियल मालूमात मंझां असीं सिखूं केतिरो था, अहसास केतिरो आहे। ही उहो दौरु आहे जंहिंमें नफ़्सा नफ़्सी जो इहो आलम आहे। अॻे चवंदा हुआसीं माण्हू माण्हू मां बेज़ार आहे, पर हींअर जेकॾहिं आउं इहो अर्ज़ु कंदो हलां त माण्हू पंहिंजे पाण मां बेज़ार आहे। सूरत हाल वञी इते पहुती आहे। कॾहिं कॾहिं इंसानु एतिरो ख़फ़ा थी थो वञे, एतिरो तंग थी थो वञे, कॾहिं कॾहिं शैतान एतिरो ज़हन ते कंट्रोल थो करे वञे या मायूसी नाउमीदी एतिरी वधी वेंदी आहे जो इंसानु विसारे वेहंदो आहे त खोड़ अल्लाह नेमतूं बि ॾिनियूं, खोड़ अल्लाह सलाहियतूं बि ॾिनियूं, या कॾहिं कॾहिं को ग़म को ॾुख एतिरी असांजे ज़हन ते सुवार थी वञे जो असां सभु कुझु विसारे कॾहिं कॾहिं जल्दबाज़ी जे अंदरि या शैतानियत जी उन शैतानगिरी जे अंदरि कई अदब जा पहलू, कई अदब जा तक़ाज़ा, कॾहिं कॾहिं हया खां बि टिपंदे बेहयाई वारी कैफ़ियत में हलिया वेंदा आहियूं। ऐं बेहयाई जी इंतिहा इहा बि हूंदी आहे जो ख़ालिक मालिक खे बि विसारे वेही रहूं। इन खां वधीक बेअदबी, इन खां वधीक बेहोशी, इन खां वधीक मदहोशी, इन खां वधीक गशी कहिड़ी तारी हूंदी जो इंसान जंहिं रब जो खाए, जंहिं रब पैदा कयो, जंहिं रब्बुल आलमीन साह ॾिनो, जंहिं रब्बुल आलमीन वेसाह ॾिनो, जंहिं रब्बुल आलमीन पसाह ॾिनो, जंहिं रब्बुल आलमीन ज़हन ॾिनो आहे। सोचो जेकी माण्हू ज़हन खां बिल्कुलु आरी हुजनि, ज़हन खां बिल्कुलु ख़ाली हुजनि, जिन माण्हुनि वटि ज़हन कोन्हे, जंहिं माण्हू वटि दिमाग़ कोन्हे, सोचे सघो था त उहा ज़िंदगी कहिड़ी हूंदी ज़िंदगी। पर इन समूरी गुफ़्तगू जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे पाण खे बि सुञाणूं, पंहिंजे ख़ालिक खे सुञाणूं, ज़िंदगी जी हक़ीक़तनि खां वाक़िफ़ आहियूं। ज़िंदगी का एतिरी बि ॾुखी कोन्हे का। हा, ज़िंदगी में ॾुखियायूं ज़रूरु आहिनि, ज़िंदगी में ॾुख बि आहिनि, ज़िंदगी में तकलीफ़ बि आहिनि, पर उन रब्बुल आलमीन ज़िंदगी ॾिनी आहे। ज़िंदगी बि आरज़ी आहे, असीं बि आरज़ी आहियूं, हीअ दुनिया बि आरज़ी आहे, हिन दुनिया जूं तकलीफ़ूं बि आरज़ी आहिनि। इहा ई साॻी दुनिया आहे, इहा ई साॻी ज़िंदगी आहे। वरी इन में तव्हांखे नेमतूं बि मिलंदियूं, राहतूं बि मिलंदियूं, आसाइशूं बि मिलंदियूं, सलाहियतूं बि मिलंदियूं, इनाम बि मिलंदा हूंदा, इकराम बि मिलंदा हूंदा, दौलत बि मिलंदी हूंदी, शोहरत बि मिलंदी हूंदी, इज़त बि मिलंदी हूंदी, तालुकात ऐं वाबस्तगियूं बि हूंदियूं, ख़ुशी जा लम्हा बि ईंदा हूंदा। ख़ुशी ऐं ग़म, ॾुख ऐं सुख बदिलजंदड़ मौसम वांगुरु आहिनि। केॾी महिल ॾींहुं आहे,
केॾी महिल राति आहे। हीउ अलाह काइनात जो मिज़ाज ॾिनो आहे। ऐं अवी थोरो क़ुर मजीद ते गौर फ़िक्र कयूं, हदीस ते गौर फ़िक्र कयूं, कहिड़नि शयुनि ते गौर फ़िक्र करणु घुरिजे, कहिड़नि शयुनि ते न करणु घुरिजे। क़ुर मजीद जी पहिरीं वही आहे, पहिरीं आयत आहे। घणनि ई भाइरनि खे, खोड़ भेनरनि खे यादि हूंदी, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम। पढ़ पंहिंजे उन रब जे नाम सां जंहिं रब सभु कुझु ख़लक़ियो आहे। बाक़ी जेकी कुझु आहे ख़लक़ियल आहे। ख़ालिक़ अकेलो आहे, मख़लूक बेशुमार आहे, समूरी मख़लूक ख़लक़ियल आहे ऐं रब्बुल आलमीन ख़लक़णहार आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पालणहार आहे, पैदा करण वारो आहे। उन ख़ालिक़ जो तारुफ़, उन ख़ालिक़ जी सुञाणप उहो अल्लाह आहे। ख़लक़ल इंसान मिन अलक़, उन रब्बुल आलमीन इंसान खे ॼमियल उन रत मां पैदा कयो आहे। इंसान जा पैदाइशी मरहला बि ज़िक्र कया विया। उहो अल्लाह रब्बुल आलमीन वॾो मुअज़्ज़िज़ आहे, वॾो एहतराम वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उहो आहे जंहिं इल्मु कलम जे ज़रिए सेखारियो आहे। उहो अल्लाह रब्बुल आलमीन आहे। अल्लमल इंसान मा लम यअलम, इंसान खे उहो कुझु सेखारे जंहिंजो इंसान इल्मु न रखंदो हो, ॼाण न रखंदो हो। ऐं अवी थोरो सोच कयूं, वीचार कयूं। प्यारो पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सम या ॿियनि पैगंबरनि जा वाक़िया रब्बुल आलमीन क़ुर मजीद में ज़िक्र कया। पंहिंजे ॾिनल वक़्त जी पूरी पाबंदी कंदे चंद इशारा ज़िक्र कयूं था। क़ुर मजीद में अल्लाह वाक़िया ज़िक्र कया, कॾहिं पैगंबरनि जा वाक़िया ज़िक्र कई, कॾहिं बहितरीन भलनि माण्हुनि जा वाक़िया ज़िक्र कई। वॾा ॾाहा दानिशमंद फहमाइश वारा, वॾे सुघड़ क़िस्म जा माण्हू, वॾियूं हिकमतूं करण वारा माण्हू, वॾी दानाई जी ॻाल्हि करण वारा माण्हू, दूर रस ऐं परे जी नज़र रखंदड़ गहराई वारियूं ॻाल्हियूं करण वारा माण्हू। रब्बुल आलमीन कॾहिं कॾहिं सूरतनि जा नाला क़ुर मजीद में पैगंबरनि जे नालनि सां मनसूब करे छॾिया। मिसाल जे तौर ते कंहिं पैगंबर जे नाले सां केॾी महिल क़ुर मजीद में सूरह मोहम्मद तव्हांखे मिलंदी, केॾी महिल क़ुर मजीद में सूरह हूद तव्हांखे मिलंदी, केॾी महिल क़ुर मजीद में सूरह यूसुफ मिलंदी, केॾी महिल क़ुर मजीद में सूरह यूनुस मिलंदी, केॾी महिल सूरत इब्राहिम मिलंदी, केॾी महिल सूरत नूह मिलंदी। वरी अल्लाह रब्बुल आलमीन वॾा दाना क़िस्म जा माण्हू बि गुज़रिया, वॾा मुअज़्ज़िज़ अज़मतनि वारा माण्हू बि गुज़रिया, मर्द हज़रात में बि गुज़रिया। रब्बुल आलमीन लुक़मान अलैहिस्सलाम जा तज़किरा करे छॾिया, सूरत जो नालो उन सां मनसूब, वाक़िया बि ज़िक्र करे छॾिया। वरी औरतनि मंझां उन्हनि जा वाक़िया ज़िक्र थी विया, भले किरदार वारियूं, बहितरीन किरदार वारियूं, अज़मत ऐं पाकीज़गी वारियूं। बीबी मरियम अलैहिस्सलाम पैगंबर जी वालदा आहे, क़ुर मजीद में वाक़ियो बि मौजूदु आहे। हिकिड़ी सूरत जो नालो बि उन सां आहे। इन ई क़ुर मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन बुरनि माण्हुनि जा तज़किरा बि कया, बद किरदार माण्हुनि जा तज़किरा बि कया, बद अक़ीदा क़िस्म जे माण्हुनि जा तज़किरा बि कया, बल्कि बदतरीन माण्हुनि जा बि तज़किरा कया ऐं निशानदही कई त जेकॾहिं हीउ वाट वठंदो, जेकॾहिं हीउ किरदार अदा कंदो, पोइ उन जो अंजाम बि इहो थींदो। केॾी महिल इन ई क़ुर मजीद में फ़िरौन जी तबाही जा मंज़र ज़िक्र कया विया, फ़िरौन जे बद अक़ीदगी जा मंज़र ज़िक्र कया विया। इन ई क़ुर मजीद में कारून जे तकब्बुर जा नतीजा ज़िक्र कया विया। इन ई क़ुर मजीद जे अंदरि अबू लहब, तोणे जो मोहम्मद मुस्तफ़ा जो चाचो आहे, नंढड़े मासूम ॿार खे बि सूरत यादि हूंदी, तब्बत यदा अबी लहबियूं व तब। चाचो हुअण जे बावजूदि मोहम्मद मुस्तफ़ा जूं गुस्ताखियूं थो करे, मोहम्मद मुस्तफ़ा खे ईज़ाए थो। सिर्फ़ु पाण बि न, उनजी घरवारी बि आहे, रसूल अकरम जी चाची थे उम्मे जमील, ॿिन्ही जो ठिकाणो अंजाम जहन्नम आहे। उन्हनि जी बदबख्ती जा तज़किरा रब्बुल आलमीन क़ुर मजीद में कया। वरी मुख़्तलिफ़ पैगंबरनि जा वाक़िया बि ज़िक्र कया, बल्कि यूसुफ अलैहिस्सलाम जे वाक़िए खे अल्लाह रब्बुल आलमीन सूरह यूसुफ में आसनुल क़सस चयो आहे। त दुनिया वारो माण्हुनि जी कहाणियुनि मां मुतासिर थींदा आहियो, नाविल मां मुतासिर थींदा आहियो, फिल्मनि ऐं ड्रामनि मां मुतासिर थींदा आहियो, हथ ठोकियुनि क़िस्म जी मन घड़त कहाणियुनि मां मुतासिर थींदा आहियो, अल्लाह जे क़ुर मां मुतासिर कोन थिया आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुर जी तइलीम कोन था पिरायो। अल्लाह जे क़ुर मजीद में अल्लाह एॾा वाक़िया ज़िक्र कया ऐं वाक़ियनि जे ज़िक्र करण जो मक़सद बि ज़िक्र कई। फरमाई फ़क़्सुसिल क़सस लअल्लहुम यतफ़क्करून। मोहम्मद मुस्तफ़ा हीअ असीं वाक़िया तव्हांखे था ॿुधायूं ऐं इहे वाक़िया माज़ी जा आहिनि, वाज़ी जा वाक़िया ऐं ॿुधायो माण्हुनि खे तां त ही गौर फ़िक्र कनि, ही सिखनि को पिराइण। माज़ी जी क़ौमनि जा तज़किरा, क़ौम आद उन जी तबाही जा तज़किरा, क़ौम समूद उन जी तबाही जा तज़किरा,
मदियन वारे पासे शुएब अलैहिस्सलाम खे मोकिलियो वियो। वाक़िया क़ुरान मजीद में ज़िक्र कया विया। बनी इसराइल क़ौम आहे, खोड़ फज़ीलतूं अता कयूं, खोड़ नेमतूं अता कयूं। रब्बुल आलमीन नेमतूं यादि बि ॾियारींदो रहियो। अन्नी फ़ज़्ज़लतुकुम अलल आलमीन, जहाननि जे मथां तव्हांखे फज़ीलतूं अता कयूं। जन्नत जूं नेमतूं दुनिया में मिलियूं, दुनिया जे अंदरि मिलिया। बार बार अल्लाह दरगुज़र कंदो रहियो, माफ़ कंदो रहियो, मोहलतूं ॾींदो रहियो, पर बाज़ कोन आया। साज़िशी ऐं शरारती क़िस्म जी क़ौम साबित थी। उहे उरूज फिटा थी विया, उहे फज़ीलतूं ख़तम थियूं। हाणे अहिड़ी वञी कैफ़ियत पैदा थी, इहे एॾा बदबख़्त थिया जो पैगंबरनि जी सिर्फ़ तौहीन बि न पिया कनि। तौहीन ख़तरनाक जुर्म आहे, अंजाम दुनिया में बि बुरो आहे, आख़िरत में बुरो आहे। पर इहे बनी इसराइल वारा साज़िशी एतिरा जो पैगंबरनि खे तकलीफ़ ॾियण में शहादतनि ताईं भॼा विया, पैगंबरनि खे क़त्ल कंदा रहिया, ज़ख़्मी कंदा रहिया, तकलीफ़ूं ॾींदा रहिया। वरी मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं क़िस्सनि ऐं वाक़िअनि जे तौर ते क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े पैगंबर जे हवाले सां वाक़ियो ज़िक्र कयो। सूरतुल बक़रा में बिज़ाहिरी नंढड़ियूं आयतूं आहिनि, 4-5 आयतूं वञी थींदियूं, पर इन जे अंदरि पैगाम विख विख ते तव्हांखे मिलंदो, लफ़्ज़ लफ़्ज़ ऐं हरफ़ हरफ़ ते मिलंदो। उहो पैगाम अव्हां जी ज़ाती ज़िंदगी जे लाइ, मुंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे लाइ, उहो पैगाम आलिमनि जे लाइ बि आहे, उहो पैगाम शागिर्दनि जे लाइ बि आहे, उहो पैगाम कहिड़ी बि जिन्स ऐं कहिड़े बि उमिरि जे माण्हू जे लाइ बि आहे। आम फ़हम में अल्लाह हिकिड़ो वाक़ियो ज़िक्र कयो। अॼु आऊं अमीं बि गौर फ़िक्र कंदा आहियूं, सोच वीचार कंदा आहियूं। अॼु थोरो पंहिंजे पाण सां बि अकेलाई में वेही करे कचहरी कजो, पंहिंजी ज़िंदगी में गौर फ़िक्र छा आहे, पंहिंजी ज़िंदगी में तबसरा ऐं तज्ज़िया कहिड़ा आहिनि, बहस तकरार कहिड़ा आहिनि। केॾी महिल ज़बानी तकरार हूंदा, केॾी महिल तहरीरी तकरार हूंदा, केॾी महिल बटननि जा तकरार हूंदा, केॾी महिल टच स्क्रीन जा तकरार हूंदा। सोशल मीडिया जे कमेंट बाज़ी जे अंदरि असां कहिड़ी गुफ़्तगू पिया कयूं, असां कहिड़ो मयार पिया पेश कयूं। वॾ नंढाई लह लिहाज़ आहे या ख़तमु थी वियो, मोकिलायो रसूल करीम जेको दीन ॾेई विया, रसूल करीम जेका तरबियत करे विया। फरमाई लैस मिन्ना मल्लम युअक्किर कबीरना व मल्लम यरम सगीरना, उहो असां मां कोन्हे जेको वॾड़नि जो अदब नथो करे, वॾड़नि जो लिहाज़ कोन थो करे। केरु पियो चए मोहम्मद मुस्तफ़ा व मल्लम यरम सगीरना, जेको नंढनि ते शफ़क़त नथो करे, उहो असां मां कोन्हे को। अॼु असां फुज़ूल क़िस्म जे उन तबसरनि में, फुज़ूल क़िस्म जे कचहरियुनि में, या अजाए क़िस्म जे मसलनि में, अजाए क़िस्म जे कमनि में, या हसद में, साड़ में, बुग़्ज़ में, नफ़रत में, तकब्बुर में, या कॾहिं कॾहिं कंहिंजी ख़ुशी असांखे रास नथी अचे, कंहिंजी ख़ुशी खे असां पंहिंजे लाइ तकलीफ़ था महसूसु कयूं, कंहिंजी तारीफ़ खे असां पंहिंजी बेइज़्ती था तस्लीम कयूं। हाणे ज़िंदगियूं बेचैनी ॾांहुं आहिनि, ज़िंदगियूं घबराहट ॾांहुं आहिनि। एॾी बेचैनी आहे, नंढड़ो ॿार बि परेशान आहे, बेचैन आहे, वॾी उमिरि वारो बि परेशान बेचैन आहे, 40 साल ज़िंदगी जा लाहा चाड़ा ॾिसण वारो बि हाणे उहो बि बेचैन आहे, उहो बि जल्दबाज़ आहे, उहो बि जज़्बाती लॻो पियो आहे, उहो बि नफ़सियाती लॻो पियो आहे। लिखियल पढ़ियल डिग्री याफ़्ता, सनद याफ़्ता, सर्टिफिकेट याफ़्ता, उहे माण्हू बि एॾा बेचैन मुंझारा लॻा पिया आहिनि जो ॻाल्हाइण वक़्तु सोचनि कोन था त ॻाल्हायूं छा पिया, ॻाल्हाइण खां पोइ कोन था सोचनि लिहाज़ ग़लती थी वई, खणी जो हिमत करे माफ़ी घुरी वठूं, यार आऊं ग़लती में तकड़ में कुझु ॻाल्हायोसि, इहे अहसास ख़तमु थी चुका। अॼु इन थोरी गुफ़्तगू जे अंदरि इल्मी अदबी क़िस्म जी गुफ़्तगू कंदासीं, ख़ालिस पंहिंजी इस्लाह ख़ातिर। पोइ बिल उमूम अवां भाइरनि ताईं या भेनरनि ताईं जेसीं ताईं पैगाम वञे पियो, अल्लाह साईं असांखे संजीदगी जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो, अल्लाह साईं असांखे सचे थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो। दिलनि में मेर आहे, दिलनि में काराण आहे, गुनाहनि जी ज़ंग ऐं कट लॻल आहे। इन कट ऐं ज़ंग खे धोईंदासीं इल्म जे ज़रिए, क़ुरान मजीद जे ज़रिए, हदीस जे ज़रिए, भलियनि ॻाल्हियुनि ऐं भलनि अमलनि जे ज़रिए। हाणे हिकिड़ो शख़्स आहे डठल वीरान उजड़ियल ॻोठ मां वञे पियो, उजड़ियल ॻोठ आहे, वीरान आहे, डठो पियो आहे, अलाए कॾहिं जो तबाह हाल ॻोठ आहे। हाणे उतां गुज़रंदे गौर फ़िक्र थो करे, गौर फ़िक्र कंदे चए थो अन्ना युहयी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा, सूरतुल बक़रा जो वाक़ियो आहे। रब साईं फरमाए उहो गौर फ़िक्र कंदे हाणे एतिराज़ कोन पियो करे, ईअं कोन थो चए त अल्लाह कोन कंदो, कोन जियारींदो, अल्लाह वरी हिननि खे कोन आबाद कंदो, या दुबारा ज़िंदगी हिननि खे कोन ॾींदो, यानी आख़िरत जे हवाले सां तसवर जी ॻाल्हि हले पई। हू गौर फ़िक्र जी ॻाल्हि पियो करे त कीअं अल्लाह वरी ही जेके दफ़न थिया पिया, ही जेके डठल वीरान उजड़ियल ॻोठ, तबाह हाल माण्हू दॿिजी विया, फोत थी विया, दफ़न थी विया, अल्लाह रब्बुल आलमीन। हाणे सुवाल छा हो, कीअं अल्लाह हिननि खे जियारींदो? हाणे अल्लाह रब्बुल आलमीन वरी इन वाक़े में अॻिते ॻाल्हि अचे पई त अल्लाह हुन सां हम कलाम थिए थो, नबी जो वाक़ियो आहे,
हाणे इते पैगंबर कहिड़ो हुयो इन आयत में नालो कोन आयो। तफ़सीर जा किताब खणो, उन में मुख़्तलिफ़ पैगंबरनि जा, पर घणे भाङे तव्हांखे उज़ैर अलैहिस्सलाम सां इहो वाक़ियो मिलंदो। यानी तफ़सीर जे अंदरि, तारीख़ जे अंदरि निस्बत कई वई उज़ैर अलैहिस्सलाम जी, पर इन्हनि आयतनि जे सियाक़ ऐं सबाब खे ऐं बिराए रास्त जेकॾहिं आयतनि ते गौर कंदो, हिकिड़े पैगंबर जो वाक़ियो ज़रूरु आहे, इन ते इत्तिफ़ाक़ मिली वेंदो। अलाह कीअं जीआरींदो, अलाह जवाबु ॾेई छॾिया सिधो सो। अलाह उन वक़्तु सम्झाए छॾिया, खोड़ तरीक़ा हूंदा आहिनि सम्झाइण जा, पर न, अलाह साईं जो हिकिड़ो नालो आहे अल हकीम। अलाह हिकमत वारो आहे, अलाह दानाई वारो आहे। फ़अमातहुल्लाहु मिअत आमिन, रब तो फरमाए 100 साल जे लाइ इन शख्स खे अल्लाह रब्बुल आलमीन मौत ॾेई छॾी। 100 साल, 1 सदी। हुन गौर फिक्र में इहा ॻाल्हि पेश कई त कीअं जीआरींदो। हाणे रब जवाबु ॾिए थो तजुर्बाती तौर ते, उहो तजुर्बो साम्हूं थिए थो, उहो मुशाहिदो साम्हूं थिए थो, पर 100 साल वरी दिलि में ख़्यालु पैदा थींदो, अकुल में उहा लड़ाई ऐं ख़लिश पैदा थींदी त 100 सालनि ताईं उतां कंहिं माण्हुनि जो गुज़र थियो हूंदो, कंहिं काफ़िले जो गुज़र थियो हूंदो, के ॿोॾियूं के ज़लज़लादी जो ज़मानो आहे, पर बहैसियत मुस्लमान क़ुर मजीद ऐं हदीस जी तइलीमात जी रोशनी में अल्लाह मुख़्तसर वाक़ियो ज़िक्र कयो आहे। जीअं जो वाक़ियो आयो आहे असांखे ईअं जो ईअं तस्लीम करिणो आहे, इहा ईमान जी तक़ाज़ा आहे। 100 सालनि खां पोइ अल्लाह जीआरे थो, सुम्म बअस, पोइ जीआरे अल्लाह तो पुछा करे। हाणे पैगंबर जो वाक़ियो आहे, कम लबिस्त, तोखे घणो अरसो थियो आहे हिते। पोइ पाण जवाबु ॾींदा आहियूं न कंहिं सुवाल में या कंहिं मालूमात में, कॾहिं कॾहिं पंहिंजो जवाबु ग़लति थी वेंदो आहे, ऐं कॾहिं वरी ॼाणी वाणी इल्मु आहे, पर ॼाणी वाणी जेकॾहिं माण्हू सही जवाब खे लिकाए ऐं ग़लति जवाबु ॾिए, इहो थी वेंदो कूड़, इहो थी वेंदो धोखो। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे इल्म मुताबिक़ जवाबु ॾिनो, जेतिरो तव्हांजो इल्मु हुयो, जेतिरो मुंहिंजो इल्मु हुयो, ऐं उहो जवाबु जेकॾहिं ग़लति बि थी वियो त इनखे कूड़ कोन चइबो। कूड़ इहो आहे त ॼाणी वाणी माण्हू ग़लति मालूमात ॾिए। हाणे हिन पैगंबर खां पुछा थी अव्हांखे घणो अरसो हिते थियो आहे, हू चवे थो लबिस्तु यौमन औ बअज़ यौम। पाण पंहिंजे सिंधी मुहावरे में कॾहिं कॾहिं अंदाज़ा लॻाईंदा आहियूं, के धोखा लॻाईंदा आहियूं, जवाबु ॾींदा आहियूं न, पोइ जवाबु थोरे तां रहिजी वेंदो आहे न, पोइ पाण पंहिंजे सिंधी मुहावरे में चवंदा यार 19-20 जो फ़र्क़ु हुयो। हाणे हिते रब तो फरमाए 100 साल, ऐं पोइ हिन खां पुछा थो करे त तोखे घणो अरसो थियो आहे। हीउ चवे थो लबिस्तु यौमन औ बअज़ यौम, अलाह मूंखे ॾींहुं थियो आहे। वरी चए थो बअज़ यौम, अलाह ॾींहुं बि पूरो कोन थियो आहे, कुझु घड़ियूं कुझु पल। अक़ीदे जी इस्तिलाह कंदा हलो, ही पैगंबर थो जवाबु ॾे। रब थो चवे 100 साल, पैगंबर थो चए ॾींहुं या ॾींहुं जो हिसो। हाणे 19-20 जो फ़र्क़ु त कोन थियो न। वरी पाण हिकिड़ो सिंधी में पंहिंजी मक़ामी ॿोलियुनि में चवंदा आहियूं, वॾो फ़र्क़ु अची वेंदो तमामु। न साईं, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। हाणे रब चवे 100 साल, ही पैगंबर चवे ॾींहुं या ॾींहुं जो हिसो, माना ईअं सम्झो खणी ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थी वियो। हाणे रब्बुल आलमीन चवे थो तोखे 100 साल हिते थी विया। रब्बुल आलमीन 100 साल जी मौत ॾेई वरी थो जीआरे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह हर मामले ते कुदरत वारो आहे। यकीन तौहीद जो सबक़ आहे न। ॿियो बि नुक़्तो हिन मां यादि रखंदा हलो, पैगंबर जे इल्म जी ज़मानत अल्लाह जे तरफ़ां हूंदी आहे। जेसीं ताईं अल्लाह ॼाण न ॾे, एसी ताईं पैगंबर बेख़बर आहे। इहो वाक़ियो बि तव्हांजे साम्हूं। वरी वाक़िया पढ़ो क़ुर मजीद जा। सुलेमान अलैहिस्सलाम जो मशहूर वाक़ियो घणनि दोस्तनि खे यादि हूंदो, क़ुर मजीद में मौजूदु आहे। सुलेमान अलैहिस्सलाम इंसान बि उते, जिन बि उते, अहिड़ी सल्तनत, अहिड़ी बादशाहत। रब्बे हबली मुल्कल ला यंबगी लिअहदिन मिन बादी, परवरदिगार अहिड़ी हुकूमत ॾे काइनात में वरी न कंहिंखे मिले। पोइ इन मंज़रनामे में क़ुर मजीद जा वाक़िया पिया हलनि। फ़क़ाल मा लिय ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन। अॼु ख़ासि तौर ते मुंहिंजा भाइरो ॻाल्हाइण में मोहतात रहो, मोहतात गुफ़्तगू कयो। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं दीन जो मामिलो अचे थो त बेधड़क थी पंहिंजी ख़्वाहिश, पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हायो। मुंहिंजी अव्हांजी मर्ज़ी छा? हिते पैगंबरनि जा वाक़िया था ज़िक्र कयूं। हीउ अल्लाह जो दीन आहे।
अलमानत आहे अल्लाह जे तरफ़ां। एॾा बेखौफ़ न थियो, बेधड़क थी न ॻाल्हायूं पाण। हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके ॻाल्हाइण खां अॻु में थोरो सोचे सम्झे ॻाल्हाईंदा आहिनि, माना थोरो होश हवास सां ॻाल्हाईंदा आहिनि, घटि में घटि जेको ॻाल्हायां पियो धणी खे पाण खे त ख़बर हुजे न। ऐं इहो सभिनी सां आहे, मूंसां मामिलो हूंदो, तव्हां सां हूंदो। हिकिड़ा उहे या हिकिड़ो माण्हू, हर माण्हू ई टिनी कैफ़ियतनि में हूंदो। कॾहिं कॾहिं पाण ॻाल्हाए वेंदा आहियूं, सोचूं कोन था, पोइ ख़्यालु ईंदो आहे यार हू ॻाल्हायुमि छा, भलो ॻाल्हायुमि, ख़राबु ॻाल्हायुमि, सही ॻाल्हायुमि, फ़ाइदेमंद ॻाल्हायुमि, नुक़सानु थियो। पोइ वरी बि अहसासु थींदो आहे यार मूंखे ईअं कोन ॻाल्हाइणो, वाक़ई मूंखे ग़लती थी वई, या ॻाल्हि मुंहिंजी सही पर लहजो मुंहिंजो ग़लति हो। लहजा बि ॾाढा ख़तरनाक हूंदा आहिनि, लहजा बि इंतिहाई ख़तरनाक हूंदा आहिनि। गुलाब जो गुल आहे न, ख़ूबसूरत आहे, ख़ुशबू आहे, नाज़ुक आहे, पर जेकॾहिं केरु उछलाए हणे, कंहिंखे हथ सां पेश करे ॾाढो भलो आहे, पर जेकॾहिं केरु उछलाए फिटी करे मुंहं ते, उन सां माण्हू ज़ख़्मी त कोन थींदो न, पर उहो जेको ज़ख़्म दिलि में लॻंदो न, तकलीफ़ जेका थींदी न, उहो लहजनि ऐं रवैयनि जी थींदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं इंसानु ॻाल्हाए वेंदो आहे, बाद में सोचींदो आहे त यार मूंखे ईअं न ॻाल्हाइणु घुरिजे हा, वरी बि सोचियईं, वरी बि अहसासु थियो, ग़लती जो इज़ालो थी सघे थो। टीं वरी कैटेगरी या टियों क़िस्म उहा, न पहिरीं सोचणो आहे न बाद में सोचणो आहे, बाबा जेको ॻाल्हायोसीं पोइ ॾिठो वेंदो। पोइ ग़लती जो अहसासु सभ खां वधीक नुक़सान में केरु वेंदो, टीं कैटेगरी वारो जेको पहिरीं बि कोन थो सोचे, बाद में बि कोन थो सोचे, ऐं रवैयो कहिड़ो इख़्तियार कयो ऐं ॻाल्हायो छा, इन जो अंजाम छा थींदो रब्बुल आलमीन त ॾिसे पियो न। त हाणे इन मौक़े ते सुलेमान अलैहिस्सलाम एॾे वॾे मंज़रनामे में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थो करे, वॾा मुहतात अल्फाज़, हालांकि अल्लाह जो पैगंबर आहे। फ़क़ाल मा लिय ला अरल हुदहुद, चवे थो त मूंखे छा थियो आहे जो मूंखे हुदहुद नज़र कोन पियो अचे। जुमिले ते गौर कजो, चवे थो मूंखे नज़र न पियो अचे, यकदमि ईअं कोन पियो अचे हुदहुद आहे ई कोन, अल्लाह जो पैगंबर आहे, पर ईअं कोन पियो अचे हुदहुद आहे ई कोन को, न चवे थो मूंखे छा थियो आहे, ऐं मूंखे नज़र ई न पियो अचे हुदहुद, या वाकई गैर हाज़िर आहे। इंतिहाई अहम नुक़्तो आहे असांजे लाइ। ऐं जेकॾहिं इन तबियत ने इन मिज़ाज इन तसवर में अची वञूं न, त काफ़ी इत्मिनान ऐं काफ़ी एतदाल पैदा थी वेंदो। ऐं वाकई हुदहुद कोन हुयो, अचे सफ़ाई पेश करे, मौक़ो ॾींदासीं, मोहलत ॾींदासीं, को दलील पेश करे, का मजबूरी पेश करे, माक़ूल आहे त पोइ छॾे ॾिबो, पर जेकॾहिं उनजो दलील या उनजी मजबूरी अहिड़ी कोन्हे, ईअं ई गैर हाज़िर हुयो, पोइ सख़्त मां सख़्त सज़ा या वरी हिनखे ज़िबह करे छॾींदुसि। केरु पियो चए सुलेमान अलैहिस्सलाम। हाणे वरी हुदहुद जॾहिं पहुतो, हुदहुद जी गुफ़्तगू बि अल्लाह क़ुरान मजीद में ज़िक्र कई, आहे त पखी, पर चवे थो सुलेमान अलैहिस्सलाम मूं वटि अहिड़ी ख़बर आहे जेका अव्हां वटि न आहे, मूं वटि आहे अव्हां वटि न आहे। वरना सुलेमान अलैहिस्सलाम चवे हा हुदहुद ग़लती में हलियो वियो आहे, क़ौम सबा वारे पासे, सबा मुल्क वारे पासे हलियो वियो आहे, हींअर हुदहुद फिलानी जाइ ते थो अचे पियो। ही सॼा मामला पहिरीं सुलेमान अलैहिस्सलाम ॿुधाए छॾिया न, पर न जेसीं ताईं रब साईं ख़बर न ॾे, एसी ताईं पैगंबर बेख़बर रहे थो। को हिकिड़ो वाक़ियो आहे, खोड़ वाक़िया तव्हांखे मिलींदा। इल्मु आहे एहतियात जी दुनिया, इल्मु आहे मुहतात रहण जी दुनिया। क़ुरान मजीद जा वाक़िया पढ़ी हलो पैगंबरनि जा। मिसाल जे तौर ते हिकिड़ो बयानु थियो, हिकिड़ो लेक्चर थियो, हिकिड़ो ख़िताब थियो, एॾो अज़ीम जो हदीस जे किताबनि खे पढ़ो, बुखारी शरीफ़ पढ़ो, मुस्लिम शरीफ़ पढ़ो, इहो वाक़ियो तव्हांखे क़ुरान मजीद में मिली वेंदो, पर इन बयान जी कैफ़ियत ऐं मंज़र तव्हांखे हदीस जे किताबनि में मिलंदो। हदीस जे किताबनि में लफ़्ज़ आहिनि रक़तिल क़ुलूब, एॾो त अज़ीम ख़िताब हुयो, एॾी त अज़ीम नसीहत हुई। रक़तिल क़ुलूब, दिलियूं जेके नरम थी वियूं, हीअ संग दिलि थी था वञूं न, पथर दिलि थी था वञूं न, बयान सां दिलियूं नरम पियूं थियनि। फ़ाज़तिल उयून, अखियुनि मां लुड़क पिया वहनि, अखियुनि मां नीर जारी आहे, लुड़क वहनि पिया, ॻोड़ा वहनि पिया, दिलियूं नरम थियूं। मजमे ते सख़्तो आहे। जॾहिं बयानु ख़तमु थियो, हाणे उन ख़तीब खां, उन मुक़रर खां अची हिकिड़े शख़्स सुवाल कयो, साईं अव्हां खां वधीक को आलिम, अव्हां खां वधीक को इल्म वारो? हाणे उहो जवाबु थो ॾे। वाक़ियो बुखारी मुस्लिम शरीफ़ में वॾो मारूफ़ आहे। वाक़े वारे पहलू ते ईंदासीं पोइ घणनि दोस्तनि खे यादि अची वेंदो। हाणे उहो शख़्स जवाबु छा थो ॾे? चवे थो न, मूंखां वधीक को आलिम कोन्हे। ऐं इहो वाक़ियो कंहिं आम माण्हू जो कोन्हे, हू पंहिंजी जाइ ते सही आहे, पर
अल्लाह रब्बुल आलमीन पोइ सफ़र थो कराए। हू नऊज़ बिल्लाह कूड़ कोन थो वणे। उहा ई ॻाल्हि नुक़्ते जी ॿुधायमि त जेको पंहिंजी ॼाण मुताबिक़ ॻाल्हि करे मालूमात ग़लति थी सघे खे पेपर में सुवालु आयो, सुवाल जो जवाबु लिखी, दुरुस्त बि थी सघे थो, ग़लति बि थी सघे थो। जेकॾहिं ग़लति जवाबु शागिर्द लिखियो उनखे ईअं कोन चइबो शागिर्द कूड़ो आहे, या चवंदासीं शागिर्द कूड़ हयो आहे, उहा ग़लति मालूमात आहे, नंबर कटिजी वेंदा। इंटरव्यू में बि इहा ॻाल्हि थींदी न, मालूमात जी घटिताई या वाधारो थी सघे थो। हाणे हिते जो जेको वाक़ियो आयो पे, इन नुक़्ते में बि तव्हां ॾिसो, जॾहिं चईंदसीं तव्हां खां वधीक को आलिम, चइनि न, अल्लाह रब्बुल आलमीन जो आहे। हू चवे न आहे, पर रब साईं जो आहे। इहो कंहिंजो वाक़ियो आहे? इहो अल्लाह जे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो अथव। किताब कंहिं ते नाज़िल थियो? मूसा अलैहिस्सलाम ते। किताब कहिड़ो? तौरात, जेके पाण पंहिंजी मक़ामी ॿोलीअ जे तलफ़ुज़ में तौरेत बि चवंदा आहियूं। स्कूलनि में पढ़ायूं था न, आसमानी 4 मशहूर किताब जेके आहिनि। खोड़ किताब थी सघे अल्लाह नाज़िल कया हुजनि, खोड़ सहीफ़ा न, पर जेके नाला आया मुयसर दस्तियाब जेका मालूमात आहे त अरबी तलफ़ुज़ तौरात आहे, जेके पाण उर्दू सिंधी में तौरेत बि चवंदा आहियूं। हाणे किताब इन ते नाज़िल थियो आहे, वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा, अल्लाह साईं सां हम कलाम इहो थो थिए। बयान इन जो आहे, ॿुधण वारा मञण वारा इन जा आहिनि। बयान ते एॾो सख़्तो तारी थियो आहे, पैगंबरनि जी हिकु हिकु ॻाल्हि खे नोट करण वारा, उहे चवंदासीं तव्हां खां वधीक को आलिम। इहो मूसा अलैहिस्सलाम चवे थो न, मूंखां वधीक को आलिम कोन्हे, रब चवे आहे। हाणे आहे, पर तूं उन जो शागिर्द थींदे, हाणे तोखे कशाला कटणा पवंदा, तोखे सफ़र करणा पवंदा। अॼु आऊं अवी हिते आया आहियूं, अवां घरनि मां पहुता हूंदो, को एकड़ जे फ़ासिले ते, को 2 जे, को 3 किलोमीटर ते आयो हूंदो, को 20 किलोमीटर ते आयो हूंदो, को 40 किलोमीटर ते आयो हूंदो। के आलिम सगोरा आया हूंदा इल्म ॾियण, के आया हूंदा सिखण पेराइण। आऊं बि सिखण पेराइण जे उन नियत सां हिते पहुतो आहियां। हाणे आऊं अवी तकलीफ़ूं वॾियूं बर्दाश्त करे आहियूं। वरी तकलीफ़ महसूस थी हूंदी न, मसरूफ़ियतूं छॾियूं हूंदियूंसीं, तकलीफ़ूं इल्म जे लाइ तकलीफ़ अवी ऐं असीं केतिरी क़दुरु बर्दाश्त कई आहे। मां सम्झां थो जेकॾहिं इल्म जी राह में आयो, या इल्म ॾियो था, या इल्म सिखो था, जेकॾहिं तव्हां वटि हौसलो कोन्हे, जेकॾहिं तव्हां वटि बर्दाश्त कोन्हे, जेकॾहिं तव्हां वटि तकलीफ़ सहण जे मामले में उहो जज़्बो कोन्हे, आऊं अवी पोइ महदूद थी वेंदासीं, इल्म सिखी कोन सघंदासीं। हिन वाक्यनि मां इहा शइ मिले पई न। रब साईं चयो त हाणे मुंहिंजे उन बाने जी तलाश में हल। उहो बानो केरु? उहो बि अल्लाह जो पैगंबर। नालो छा आहे? अरबी तलफ़ुज़ आहे ख़ज़िर, ख़ज़िर अलैहिस्सलाम। पोइ पाण वरी सिंधी उर्दू पंहिंजे मक़ामी ॿोलियुनि में ख़िज़िर चवंदा आहिनि। पोइ हिकिड़ो सिमाही अदब जो लिटरेचर जो हिकिड़ो उसूल हली वेंदो आहे, कॾहिं कॾहिं अहिड़ो लफ़्ज़ जंहिंजो तलफ़ुज़ उहो माना मफ़हूम में का ग़लति माना पैदा न थिए, ऐं अहिड़े इलाइक़ा ऐं क़ौम कसरत सां सिमाही जे तौर ते क़ाबिल क़बूल बि थी वेंदो आहे। हाणे ख़ज़िर अलैहिस्सलाम, जेके आऊं अवी ख़िज़िर अलैहिस्सलाम बि चवंदा, नाला बि रखिया वेंदा आहिनि, इन जी तलाश में निकितो। हाणे पहुतो ख़िज़िर अलैहिस्सलाम वटि, ऐं किताब कंहिं ते नाज़िल थियो? मूसा अलैहिस्सलाम ते। शागिर्दी कंहिंजी में पियो वञे? ख़िज़िर अलैहिस्सलाम वटि। ख़िज़िर अलैहिस्सलाम चयो त इन्नक लन तस्ततिअ मइय सबरा, ॻाल्हि इहा जो सब्र तोखां थींदो कोन, मूंसां हली हौसलो हुजे न। अॼु आऊं अवी सुवाल थियो मस्जिद में, सुवाल थियो मदरसे में, सुवाल थियो क्लास में, सुवाल थियो ओताक ते, साईं हिन मसइले में पाण वटि बर्दाश्त आहे, सब्र आहे, या जज़्बात पहिरीं भड़की उठंदा? अञा सुवाल पूरो ई कोन थो थिए, असांजी कंडीशन अजीब थींदी पई वञे। हेॾां पैगंबरनि खां बि सुवाल थिया, पैगंबरनि जवाब बि ॾिना। बुर्दबारी केतिरी आहे, सब्र केतिरो आहे, ॾाहप केतिरी आहे। हाणे इन वाक़े जे अंदरि बि, या सुलेमान अलैहिस्सलाम जे वाक़े जे अंदरि बि, जेसीं ताईं रब्बुल आलमीन जवाब न ॾिए, एसीं ताईं पैगंबर छा जवाब ॾिए? पढ़ो क़ुरान मजीद जा वाक़िया। हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो अथव क़ुरान मजीद में, यसअलूनक। हिते हुफ़ाज़ किराम बि आहिनि, जय्यद उलमा किराम बि आहिनि, इंतिहाई एहतियात सां पंहिंजी इस्लाह ख़ातिर या इम्तिहान जे तौर ते खणी सम्झो, ऐं इम्तिहान पियो ॾियां, यकीनन इस्लाह थी वेंदी। यसअलूनक, यसअलूनक जी माना छा आहे? रसूल करीम अव्हां खां माण्हू सुवाल था कनि। इहा आयत, इहो लफ़्ज़ हिकिड़ी जाइ ते कोन्हे को, 14 चकर त बिराह रास्त यसअलूनक, किथे वरी यस्तफ्तूनक, किथे सअलक, अहिड़ा मुख़्तलिफ़ अल्फाज़ तव्हांखे मिली वेंदा क़ुरान मजीद में। यसअलूनक, मोहम्मद मुस्तफ़ा सुवाल अव्हां खां था कनि, जवाब केरु पियो ॾिए? जवाब अल्लाह रब्बुल आलमीन पियो ॾिए। ऐं इहा पैगंबर जी अज़मत अथव,
इहो पैगंबर जे एतमाद जो ज़रियो आहे न। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा जी तक़ाज़ा आहे न। यसअलूनका अनिल खम्र वल मैसिर, रसूल करीम मां का सवाल था कनि शराब जे बारे में, जुआ जे बारे में। कुल फीहिमा इस्मुन कबीर, इन्हनि खे ॿुधा इन्हनि ॿिन्ही जे अंदरि गुनाह आहे। व मनाफिउ लिन्नास, फ़ाइदो बि माण्हुनि जे लाइ थोरो हूंदो। व इस्मुहुमा अकबर मिन नफ़िहिमा, पर गुनाह जेको आहे रब थो फरमाए इहो फ़ाइदे खां तमामु घणो वॾो आहे। उहो गुनाह ऐं उहो नुक़सान तमामु घणो आहे। यसअलूनक माज़ा युनफ़िकून, रसूल करीम अव्हां खां सुवाल था कनि छा ख़र्च कयूं। कुलिल अफ़्व, बुनियादी ज़रूरत जे वाधारे जी शइ आहे तव्हां वटि, उन मां तव्हां ख़र्च कयो। यसअलूनक अनिल यतामा, रसूल करीम अव्हां खां सुवाल था कनि यतीमनि जे हक़नि जे बारे में, उन्हनि खे ॿुधा त उन्हनि जी इस्लाह उनजो ख़्यालु रखियो वेंदो। यसअलूनक अनिर रूह, रसूल करीम अव्हां खां सुवाल था कनि रूह जे बारे में। हाणे कुलिल रूह मिन अम्र रब्बी, इन्हनि खे ॿुधा त रूह अल्लाह जो हुकुम आहे। ऐं अवी सुवाल जवाब कंदा आहियूं या सिखंदा आहियूं असां वटि वारा या वरी फुज़ूल क़िस्म जा, यार फिलाणो आलिम आहे, फिलाणो स्कॉलर आहे, फिलाणो अदीब आहे, इन खां सुवाल अहिड़ो कंदा हुई जवाब न ॾेई सघे। असां ॻोल्हा था कयूं, इहे यहूदियुनि वारी रविश हलंदी रही न। यहूदी बि सलाह मशवरो करे ईंदा, हलो मोहम्मद मुस्तफ़ा वटि अहिड़ो सुवाल था कयूं, अहिड़ो सुवाल था कयूं, जवाब न ॾेई सघे। हालांकि इख़लास जी तक़ाज़ा छा आहे, सचाई जी तक़ाज़ा छा आहे त असां सिखूं पिरायूं, पोइ जवाब में ग़लती बि थी सघे थी। पैगंबरनि इहे ई तक़ाज़ा ज़िक्र कया न, सहाबा कराम जी ज़िंदगी इहे ई रही न। हाणे हिते उज़ैर अलैहिस्सलाम खां जेको सुवाल थियो त तव्हां केतिरो अरसो रहियो, चई ॾींहुं या ॾींहुं जो हिसो। रब चवे त तव्हांखे 100 साल थिया आहिनि। फंज़ुर इला तआमिक व शराबिक लम यतसन्न, उज़ैर अलैहिस्सलाम पाण सां गॾु खाधे पीते जो सामान बि खणी आयो, सफ़र ते पियो न, मुसाफ़िर हुयो न, खाधे पीते जो सामान बि गॾु आहे। रब थो चवे उज़ैर अलैहिस्सलाम फंज़ुर इला तआमिक व शराबिक लम यतसन्न, खाधे पीते जे सामान खे ॾिस ईअं जो ईअं आहे जीअं हिन सां गॾु हुयो 100 साल अॻु में। 100 सालनि ताईं खाधे पीते जो सामान बासी न थिए, खाधे पीते जो सामान ख़राब न थिए। लम यतसन्न, उन जे अंदरि बदबू पैदा न थिए। हीअ अल्लाह जी कुदरत आहे। 100 सालनि ताईं खाधे पीते जे सामान खे महफ़ूज़ रखे। वरी रब्बुल आलमीन थो फरमाए तूं सुवारी जंहिं ते आयो हुई, जानवर ते सुवार थी आयो, उहो आहे गॾह। रब्बुल आलमीन थो फरमाए उज़ैर अलैहिस्सलाम हाणे इन मामले में हुन पंहिंजी सुवारी जी हालत ॾिस, गॾह जी हालत ॾिस छा आहे। खाधे खे ख़राब न थियण ॾे रब्बुल आलमीन, हीअ अल्लाह जो अमर आहे। ऐं वरी गॾह जा हॾा बि जेके आहिनि उहे बिल्कुलु चूर थी चुका आहिनि, उहे बिल्कुलु पाउडर थी चुका आहिनि। रब्बुल आलमीन थो फरमाए हाणे उहो सुवाल जेको थियो त अल्लाह कीअं ॾियारींदो, हाणे इन जो थो अचे जवाब। कॾहिं कॾहिं सुवाल जे जवाब में वॾो बि टाइम लॻी थो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन हिकमत जे तौर ते आज़माईंदो बि आहे। हिकिड़ो हर दौर जो मायानाज़ सुवाल अथव, हर दौर जो सभ खां वधीक कसरत सां सुवाल इस्तेमालु थींदो आहे। कहिड़ो? क़यामत कॾहिं ईंदी, इहो सुवाल आहे न हर दौर जो। इहो सुवाल पैगंबरनि खां बि थींदो रहियो। पैगंबर ॿुधाईंदा रहिया क़यामत जो ॾियारो, आख़िर जा मामला, वतुमिन बिलबअस बअदल मौत, अक़ाइद में शामिल आहे, ईमान में शामिल आहे। यसअलूनक अनिस्सा, रसूल अकरम अव्हां खां सुवाल था कनि क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी। क़यामत जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा अल्फाज़ इस्तेमालु थिया। क़यामत जो ॾींहुं को 24 कलाक वारो, इहो आम ॾींहुं सियारे उन्हारे वारो कोन्हे। रब थो फरमाए सूरह मारिज में 50 अल्फ सन, 50,000 सालनि जे बराबरि ॾींहुं आहे। कॾहिं इहा क़यामत ईंदी? अंदाज़ा तख़मीना, दुनिया जो हर ज़मानो गुज़रियो, सदी गुज़री, पैगंबर आया ॿुधाईंदा रहिया क़यामत कॾहिं ईंदी। जवाब प्रॉपर मिलियो? कहिड़े सन में ईंदी? इहो सुवाल पैगंबरनि खां बि थींदो रहियो। तव्हां रसूल अकरम जो अज़मतूं ॾिसो। जिब्रील अमीन आयो आहे इल्म ॾे, अल्लाह थो फरमाए ववजदक ज़ालन फहदा, मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां ला इल्म हुयो, अव्हां खे इल्म अल्लाह रब्बुल आलमीन अता कयो। रब साईं थो फरमाए मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान, मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां खे किताब जे बारे में, ईमान जे बारे में मालूमात कोन हुई। केरु ॿियो मालूमात ॾे? अल्लाह रब्बुल आलमीन। तॾहिं त पैगंबर ते एतमाद कयो वेंदो आहे न। तॾहिं त पैगंबर ते एॾो वॾो एतमाद, यानी पैगंबर जेको कलाम पेश करे अल्लाह जे क़ुर खे कीअं था मञूं? इन जे करे था मञूं जो मोहम्मद मुस्तफ़ा चयो नी अल्लाह जो क़ुर आहे।
मोहम्मद मुस्तफ़ा में अहले बैत सहाबा कराम के ॿुधायो त ही अल्लाह जो क़ुरान आहे। तॾहिं त अल्लाह जे क़ुरान ते पाण ईमान था रखूं न। ऐं इहो रस्तो तव्हांखे ज़रियो जेको मिलंदो उहो अहले बैत सहाबा कराम जे उन ज़रिए उन रस्ते सां तव्हां असां ताईं दीन पहुतो आहे न। हाणे इन मौक़े ते बि मोहम्मद मुस्तफ़ा खां सुवाल थींदा रहिया ऐं अवी केॾा ख़ुशि नसीब जो ही पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सय्यदुल अंबिया आहे, ये ख़तीबुल अंबिया आहे, ही इमामुल अंबिया आहे। इहो जिब्रील अमीन इल्म ॾियण अचे, इहो जिब्रील अमीन शुरू में जंहिंमहिल अचे पियो न, इहे ई सूरह क़यामत तव्हां पढ़ो, रसूल करीम जंहिंमहिल जिब्रील अमीन वही खणी अचे तकिड़ो तकिड़ो दोहराए पियो त जिब्रील अमीन वही ॿुधाए हलियो वेंदो, मां वतां विसरी वञे त आउं तकिड़े दोहराई कंदो हलां, भेरो ॾींदो हलां। रब थो अज़मतूं ज़िक्र करे, ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बि। मोहम्मद मुस्तफ़ा अवां पंहिंजी ज़बान खे हरकत न पिया ॾियो, दोहरायो न, ज़बान सां अदायगी न पिया कयो। इहो कमु, इहा ज़िम्मेवारी असांजी आहे। अवी सिर्फ़ु ॿुधो, जेकॾहिं ही जिब्रील अमीन पढ़े पियो उन खां पोइ अवां जे हिफ़्ज़ जी ज़िमेदारी, अवां जी यादाश्त जी ज़िमेदारी, अवां जी ज़बान जी ज़िमेदारी, सिर्फ़ु ज़बान जी ज़िमेदारी न, सुम्मा इन अलैना बयान, इन खे बयान करण जी ज़िमेदारी ही असांजी आहे। ही ज़मानत अल्लाह जे तरफ़ां आहे त पैगंबरनि जी अज़मतनि में हिकिड़े भेरे इहो साॻियो जिब्रील अमीन शागिर्द जी हैसियत में अचे। हदीस जे किताब सही मुस्लिम शरीफ़ में बि रिवायत, हदीस जे किताब बुखारी शरीफ़ जे अंदरि रिवायत, पर हदीस जो को हिकिड़ो ॿ किताब कोन्हे। मुहद्दिसीन सिर्फ़ु इन नंढड़े वाक़े खे, इन नंढड़ी इबारत खे इन ते किताबनि जा किताब लिखी छॾिया। बल्कि कुझु मुहद्दिसीन चवंदा जीअं सूरतुल फातिहा जी हैसियत आहे क़ुरान मजीद जे अंदरि, उनखे उम्मुल किताब चयो थो वञे। अहिड़े तरीक़े सां हदीस जी फील्ड में, हदीस जे ज़ख़ीरे में, हदीस जी ॼाण जे अंदरि इन हदीस जिब्रील, इनखे टाइटल ॾिनो वियो हदीस जिब्रील। इन जी एतिरी वॾी हैसियत आहे जो इनखे उम्मु सुन्ना चयो वियो आहे। जिब्रील अमीन आयो आहे, इंसानी शक्ल में पहुतो, इंसानी शक्ल में आयो, कंहिं सुञातो कोन्हे को, शुरू में अची करे उन तारुफ़ कोन करायो, बीही करे ॿुधाई कोन त आउं जिब्रील अमीन आयो बि इंसानी शक्ल में। चंद ॻाल्हियूं अव्हांखे सही मुस्लिम शरीफ़ अलैना रजुलुन शदीदु बयाद सियाब शदीदु सवाद शहर ला युरा अलैहि असरु सफर वला यअरिफु मिन्ना अहद। फरमाए असां वेठा हुआसीं अन रसूल करीम सां गॾु, अचानक वो जिब्रील अमीन आयो आहे, पर ख़बर कोन्हे हू उमर रज़ियल्लाहु अन्हु चवे थो हिकु शख़्स आयो, उनजे कपिड़नि जो रंग कहिड़ो हुयो, उनजे साहिरी हुलियो कहिड़ो हुयो, उनजो अचण जो अंदाज़ कहिड़ो हो, वेहण जो अंदाज़ कहिड़ो हो, सभु हदीस जे अंदरि अचे पियो। शदीद बयाद सियाब, कपड़ा उनके पातल हुया अच्छे रंग जा, पर तमाम घना अच्छा उजरा कपड़ा इहे उनके पातल हुया। शदीद सवाद शहर, वार कारा हुया चमकंदड़। सही इब्न हिब्बान जे अंदर रिवायत याब आहे शदीद सवाद लिहयत, कारे रंग जी उनजी दाढ़ी हुई। सही इब्न हिब्बान जे अंदर वरी इहा वञा रिवायत तव्हांखे मिली वञे, हुनखे खुशबू लॻल हुई। ऐं ॿी हिकिड़ी रिवायत जे अंदर आहे त हुन शुरू में अची सलाम बि कयो। ही पूरी रिवायतनि में वाक़ियो गॾिजे थो। हाणे अची करे वेहण जो अंदाज़ छा आहे, ला यारिफु मिन्ना अहद। पहिरीं ॻाल्हि त तजुब वारी इहा हुई, असां मां कंहिं सुञातो कोन। ही मजमो आहे, हिन मजमे जे अंदरि वेठा आहियूं, को माण्हू पर भरो अॻिते वधंदो अचे, ओड़े पाड़े वारा ॾिसंदा यार ही तर जो आहे, फलाणे ख़ानदान जो आहे, फलाणी बिरादरी जो आहे, सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। नालो खणी न बि अचे, ज़ात खणी न बि अचे, अंदाज़ा लॻाईंदा यार फलाणनि मां लॻे पियो। हाणे साहबा अंदाज़ो बि कंहिं ते लॻाइनि, आयो जिब्रील अमीन इंसानी शक्ल में आहे, पर इन जे करे अंदाज़ो लॻाइण ॾुखियो पियो थिए। ला यारिफु मिन्ना अहद, पर में असां मां कंहिं सुञातो कोन पिए। ओपरो माण्हू, अजनबी माण्हू अचे ॿाहिरि जो मुसाफ़िर, जो कपिड़नि में थोरी घणी मिटी लॻल हुजे, चहिरो को लथल हुजे, चहिरे ते को थकावट, को मिटी जा आसार हुजनि, चई इहा त ॻाल्हि ई लिबास मां कोन पई लॻी, इहा त कपिड़नि मां, वारनि मां किथे महसूस ई कोन पियो थियो। अॻिते वधी करे वेठो आहे, वेहण जो अंदाज़ छा आहे, रसूल करीम जे साम्हूं वॾे अदब सां वेठो आहे। केरु वेठो आहे, सय्यदुल मलाइका वेठो आहे, शागिर्द जी हैसियत में वेठो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा उस्ताद जी हैसियत में वेठो आहे। ही मोहम्मद मुस्तफ़ा जो अज़मतूं ॿुधंदा हलो। अल्लाह रब्बुल आलमीन जेका पैगंबर के मनसब वारी जिम्मेदारी ॾिनी, यो अल्लिमहुमुल किताब वल हिकम व युज़क्कीहिम, अल्लाह रब्बुल आलमीन जिम्मेदारी ॾिनी किताब ऐं हिकमत जी तइलीम ॾींदो। रसूल के फरमाए इन्नमा अना बुइस्तु मुअल्लिमा, मां उस्ताद बणाए करे मोकिलियो वियो आहियां। हाणे इहो जिब्रील अमीन इंसानी शक्ल में अची करे वेठो। हाणे पहिरियों सुवाल थो करे, अख़बिरनी अनिल ईमान, मोहम्मद मुस्तफ़ा सम अवां ईमान जे बारे में ॿुधायो, ईमान में छा छा आहे। अॼु हिन मजमे जे अंदरि पंहिंजे कचहरियुनि जा जाइज़ा वठंदा हलो,
कॾहिं कॾहिं सुवाल थींदो आहे, अहिड़े इल्म खां सुवाल थींदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू मोहबत में, सादगी में या जज़्बात में या चारि ॻाल्हियूं हाणे बीहनि नथियूं। कॾहिं कॾहिं असां अहले इल्म जी क़दुरु मंज़िलत खे साइड ते रखी असां फौरन चवंदा आहियूं साईं तर्स तर्स इन खे आउं पाणे थो जवाबु ॾियां। हीअ आउं पाणे जवाबु कीअं थो ॾी, इन तरफ़ां कीअं थो सम्झाई। सहाबा किराम जूं महफ़िलूं ॾिसो, मुहद्दिसीन किराम जूं महफ़िलूं ॾिसो, सुवाल महफ़िल में अचे त हर कोई चवे फिलाणे मुहद्दिस खां पुछो, फिलाणे सहाबी खां पुछो, फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। हिकिड़ी तवील इन वाक़ियनि जी ॻाल्हि आहे त जेतिरी ॼाण आहे उन ॼाण जे अंदरि ताज़गी आणींदा रहो, ग़लती थी वञे इस्लाह कयो। सुवाल सादो हुयो, सुवाल आम हुयो, पर अहम तरीन सुवाल हुयो ईमान छा आहे, अक़ीदे में छा छा आहे। रसूल करीम जवाबु ॾिनो अंतुमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही। हिकिड़ी रिवायत में वल यौमिल आखिर, ॿी रिवायत में वतुमिन बिल बास बादल मौत। ॿई हिकिड़े उन ज़ुमरे में अचनि था। ऐं 6 नंबर ते वल क़द्र खैरी और शरी। रसूल ख़बर में ईमान जा रुकन आहिनि, अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे मलाइकनि ते ईमान, आसमानी किताबनि ते ईमान, अल्लाह जे पैगम्बरनि ते ईमान, आख़िरत या मरण खां पोइ जा मरल आहे इन्हनि सभिनी ते ईमान आणिणो आहे। वल क़द्र खैरी और शरी, तक़दीर जंहिंखे आऊं अमी भाग क़िस्मत नसीब चऊं या जहिड़ा खणी नाला ॾियो, तक़दीर अल्लाह जो इल्मु आहे, अल्लाह जी रज़ा आहे। हाणे इन ते तव्हांखे ईमान रखिणो आहे, चाहे तक़दीर जा फ़ैसिला तव्हांखे भला लॻनि या तव्हांखे ॾुखिया लॻनि, कड़ा लॻनि या मिठा लॻनि। जॾहिं इहो जवाबु ॾिनई न, हाणे उहो जिब्रील अमीन छा थो चए, सदक़त, साईं जवाबु तव्हांजो सही आहे। हाणे हू साहबा अॻे ई हैरान परेशान वेठा, चवंदा फअजिबना लहू यसअलुहु व युसद्दिकुहु। जे वरी असांखे ताजुब थियो, हिन वरी चवे थो सदक़त, जवाबु तव्हांजो दुरुस्त आहे। यानी जेकॾहिं इन जा ॿई मफ़हूम आहिनि, जेकॾहिं हिनखे ख़बर हुई त पोइ सुवाल छो कई, चवे पियो न जवाबु दुरुस्त आहे, माना हिनखे ख़बर हुई। ऐं ॿी मफ़हूम इहो आउं अर्ज़ु कंदो आहियां पंहिंजी इस्लाह ख़ातिर तव्हां ताईं पैगाम पहुचायूं। ॿियो इहो बि तजुब वारी ॻाल्हि आहे, जॾहिं पैगंबर जवाबु ॾिए पियो त उहो त सच ई हूंदो न, हिन जे तस्दीक करण जी कहिड़ी ज़रूरत। ॿई नुक़्ता पंहिंजी जाइ ते मिलनि था न। उन 5 सुवालनि में हिकिड़ो सुवाल इहो बि हुयो क़यामत कॾहिं ईंदी, रसूल खे जवाबु न ॾिनो। असां वरी जुनूनियत दीवानगी जी हद ते हलिया वेंदा आहियूं, हर सुवाल जे पोयां भॼंदासीं, हितां हुतां करे सुवाल कयूं जवाबु ॻोल्हियूं। कॾहिं कॾहिं अहिड़ा सुवाल जेके कंहिं न कम जा, न दुनिया में पुछाणो न आख़िरत में पुछाणो, न इन सां दुनिया जा के मामला, पर अहिड़ा फज़ूल क़िस्म जा जवाब या अहिड़े फज़ूल क़िस्म जे सुवालनि में पंहिंजो वक़्तु बि विझायूं। हा, सिखण जे लाइ, पिराइण जे लाइ, मालूमात जे लाइ असां जामे बा मक़सद क़िस्म जा। हाणे सुवाल थियो क़यामत कॾहिं ईंदी, अख़बिरनी अन अस्साअ। रसूल करीम छा चयो, बल मसऊल अनहा बिअलम मिन अस्साइल। जेका सुवाल थिए पियो ऐं जेको सुवाल करे पियो, ॿिन्ही खे बराबरि जो इल्मु आहे, क़यामत कॾहिं ईंदी का ख़बर कान्हे। साईं आख़िरी इहो जेको इन वाक़े में जेको सुवाल थियो अन अमारात हा, साईं भला निशानियूं के क़यामत जूं। रसूल खे मुते हिकिड़ी 2 निशानियूं ॿुधायूं। फरमाए अंतरल होफातल औरात, ग़रीब कंगाल मिसकीन सुञा, पेरनि में जुती कोन हूंदी, लिबास ताईं कोन हूंदो, अचानक दौलतूं मिलणु शुरू थी वेंदियूं अहिड़नि माण्हुनि खे। ऐं यततावलून फिल बुनियान, वॾियूं वॾियूं इमारतूं ऐं महलात ठाहिण में बाक़ाइदा मुक़ाबिलो कंदा। अंतलिदल अमतो रब्बतहा, जेके ख़ादिमा ग़ुलाम लोडियूं जेके हूंदियूं उहे पंहिंजे मालिकनि खे बि ॼणंदियूं हूंदियूं। ख़तरनाक मामला हूंदा नी, मुआशिरो इंतिहा ते पहुतल हूंदो। इहे कुझु निशानियूं ॿुधायूं त पैगंबर बि जवाबु ॾियनि था अल्लाह रब्बुल आलमीन जी वही जे ज़रिए। ऐं दीन आहे अल्लाह जी वही जो नालो, या क़ुरान मजीद जी सूरत में आहे या पैगंबर जे ज़बानी शइ अचे थी, पैगंबर जे अमल जे ज़रिए अचे थी। त मुंहिंजा भाइरो ही चंद इख़्तिसार सां शयूं ज़िक्र कयूं आहिनि, सिर्फ़ु पंहिंजी इस्लाह ख़ातिर। पोइ बिल उमूम अवां ताईं त इल्म सां जुड़ियो, अहिड़नि महफ़िलनि खे ॻोल्हा कयो। ही ॻोल्हा करिणो आहे, दावत मिले, हा मजबूरियूं आहिनि, कमकार आहिनि, कंहिं प्रोग्राम में वञी सघियासीं, कंहिं में न वियासीं, पर घटि में घटि अहिड़नि प्रोग्रामनि में न वञो जिते ईमान बि वञे हलियो, जिते हया बि हलियो वञे, जिते कूड़ ॻाल्हाइण वारे खे बि ख़बर आहे कूड़ पियो ॻाल्हायां, ॿुधण वारे खे बि ख़बर आहे कूड़ आहे। असां मिड़ई रऊं शइ जे लाइ था वञूं, इन रऊं शइ जे पोयां ख़बर आहे घणो कुझु पियो वञे।
लिहाज़ वॾ नंढाई त मालूमात अदब सां एहतराम सां पेश कयूं, अल्लाह जी वही खे पेश कयूं, माण्हुनि जे फ़ाइदे जूं ॻाल्हियूं जेके दुनियावी तौर ते फ़ाइदो हुजे, आख़िरत जे तौर ते फ़ाइदो हुजे, अल्लाह जंहिंसां यादि अचे, संजीदगी पैदा थिए, अहसास ऐं निदामत ऐं शर्मसारी पैदा थिए, माज़ी जी जेकॾहिं तलख़ ज़िंदगी गुज़री आहे उहा नरम थी करे असां नेकियुनि वारे पासे अचूं, नेकियुनि जी लज़त ऐं ज़ाइक़ो महसूसु थींदो हुजे, गुनाहनि जे बारे में ख़बरदार ऐं मुतनब्बह थींदा हुजूं। अहिड़े क़िस्म जी महफ़िलनि खे, अहिड़े क़िस्म जे किताबनि खे, अहिड़नि क़िस्म जी तक़रीरनि खे, अहिड़नि क़िस्म जे सुवाल जवाब खे, अहिड़नि क़िस्म जी गुफ़्तगू खे ऐं अहिड़ी सोच वीचार पाण पंहिंजे ज़हननि में, पंहिंजे अमलनि में बि आणियूं जेकी कुझु ॿुधोसीं अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल मंज़ूर फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।